नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में एक दफ़ो ॿीहर असां हिकिड़े शाहकार किताब जो रिव्यू पेश कंदासूं। प्रिज़नर्स ऑफ जोग्राफी मशहूर किताब आहे। प्रिज़नर्स ऑफ जोग्राफी ऑथर टिम मार्शल जो मां तारुफ़ ॿुधाईंदो हलां त टिम मार्शल ब्रिटिश जर्नलिस्ट, ब्रॉडकास्टर, ऑथर आहे ऐं हुन केतिरो ई जेको आहे ख़ासि तौर ते जेका हुनजी एक्सपर्टीज़ आहे उहा इंटरनेशनल डिप्लोमेसी, फॉरेन अफेयर्स ते तमामु हुनजी स्पेशलाइज़ेशन थियल आहे। वार रिपोर्टिंग बि कंदो रहियो आहे। प्रिज़नर्स ऑफ जोग्राफी जेको बुक हुन शाहकार बुक लिखियो आहे, जंहिंजूं लखें कापियूं जेके आहिनि हिन वक़्त ताईं विकामजी चुकियूं आहिनि ऐं बेस्ट सेलर बुक आहे। उन में हुन दुनिया जे 10 नक्शनि खे एक्सप्लेन कयो आहे। वर्ल्ड जा जेके 10 नक्शा आहिनि उहे जोग्राफी जे हवाले सां, उन जोग्राफी जे हवाले सां उन्हनि में कहिड़ो कॉन्फ्लिक्ट आहे, जोग्राफी तौर ते जेको बाउंड्रीज़ आहिनि उन कॉन्फ्लिक्ट जे हवाले सां हुन जो चवणु आहे। हुन पंहिंजे किताब में लिखियो आहे त जेकॾहिं उहे कॉन्फ्लिक्ट हल थी वञनि, रिज़ॉल्व थी वञनि त पूरी दुनिया में जेको आहे अमुन थी सघे थो पियो। उन में मुख़्तलिफ़ जेके दुनिया जा, वर्ल्ड जा जेके बाउंड्रीज़ आहिनि ऐं जोग्राफी आहे, उन जोग्राफी ते हुन डिटेल में लिखियो आहे। नक्शनि जी मदद सां हुन पंहिंजे किताब में एक्सप्लेन कयो आहे त रशिया जेको आहे उनखे किथे किथे जोग्राफी में उनजो किथे कॉन्फ्लिक्ट आहे। ईअं पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में जेको कश्मीर जो डिस्प्यूट आहे, ईअं ई चाइना ऐं इंडिया जे अंदरि जेको आहे उन डिस्प्यूट ते ॻाल्हायो आहे। उन में हुन मुख़्तलिफ़ जेके जिते माउंटेन्स आहिनि उन माउंटेन्स में जोग्राफी जेका आहे उनजी प्रोटेक्टेड आहे। इन हवाले सां अॼु प्रिज़नर्स ऑफ जोग्राफी जे बुक जेको शाहकार बुक आहे उन ते रिव्यू पेश करण जे लाइ असां दावत ॾिनी आहे। डॉक्टर करीम ख्वाजा साहब हिस्टोरिकल एनालिस्ट आहिनि। इन खां अॻु में बि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हू पंहिंजो एनालिसिस पेश कंदा रहिया आहिनि। डॉक्टर साहब खे असां प्रोग्राम में भली कार चऊं था। डॉक्टर साहब, प्रिज़नर्स ऑफ जोग्राफी तमामु शाहकार बुक आहे जंहिं ते पाण अॼु रिव्यू पेश कंदासूं। कीअं जोग्राफी जी जेका इम्पोर्टेंस आहे हिन बुक में ॼाणाई वई आहे। 10 मैप्स, 10 नक्शनि खे एक्सप्लेन कयो वियो आहे। किथां उहा शुरू कंदव? महिरबानी साईं। ही किताब जेको आहे सो तमामु पॉपुलर किताब आहे, लखनि में सेल थी चुको आहे। ऐं प्रिज़नर ऑफ जोग्राफी जेको टिम मार्शल आहे, इहो स्काई न्यूज़, CNN ऐं BBC ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ जॻहनि ते रिपोर्ट कंदो रहियो आहे। हिन जेको आहे सो इहो लाजवाब किताब लिखियो आहे। हाणे हिन इहो चयो आहे ही किताब त ही जेके पंहिंजो जोग्राफी जेका आहे सा अफेक्ट करे थी हुन माण्हुनि ते, हुन ख़िते ते, ऐं जोग्राफी रिफ्लेक्ट करे थी त छा मतिलबु है कि फेवर्स ऐं डिसफेवर्स करे पई। हिन 10 नक्शा जेके सो पंहिंजो इन किताब में ॾिना आहिनि। हिकिड़ो इंट्रोडक्शन ॾिनो आहे, पोइ रूस, चाइना, यूनाइटेड स्टेट, वेस्टर्न यूरोप, अफ्रीका, मिडल ईस्ट, इंडिया, पाकिस्तान, कोरिया, जापान, लैटिन अमेरिका, आर्टिका। हाणे आउं सभ खां पहिरीं जेको आहे सो ही जेको आहे सो हिन इलाही बुक्स लिखियूं आहिनि। प्रिज़नर ऑफ जोग्राफी लिखी आहे, ऐं उन खां पोइ फ्लैग वर्थिंग, डाइंग फॉर, उन खां पोइ पावर ऑफ जोग्राफी लिखी आहे हिन, उन खां पोइ हिन मर्डरिंग ऑफ डेज़र्ट लिखी आहे, इन खां पोइ मैन ग्रेटेस्ट फियर लिखी आहे, फाइनल फेज़ ऑफ ह्यूमन एवोल्यूशन। हिन इलाही किताबूं लिखियूं आहिनि। इहे कुझु मूं तव्हांजे साम्हूं रखियूं आहिनि। हाणे सभ खां पहिरीं असां जेको आहे सो रूस खां शुरू कंदासीं। ही चए थो त रूस जी जेका जोग्राफी आहे उहा उनखे फेवर्स बि करे थी ऐं डिसफेवर बि करे थी। ही जेके बि आउं जेको तव्हांजे प्रोग्राम में ॿुधाईंदुसि, ही जेको नक्शो आहे रूस जो हिन ॾिनो आहे, ऐं हिन में जेको आहे सो वेस्टर्न रूस जेको आहे उनजो ज़िक्र कयो आहे जेको यूरोप में आहे। ऐं यूरोप में अक्सरियत जेको रशिया जी जेका 14 करोड़ जी पॉपुलेशन आहे उनमें अक्सरियत वेस्टर्न रूस आहे। ॿियो जेको आहे सो यूरल माउंटेन्स आहिनि जेको ईस्ट यूरोप या ईस्ट जेको आहे सो साइबेरिया जेको अचे थो, ऐं पंहिंजो एशिया में अचे थो 70%। 11 ज़ोन आहिनि रूस जा, 11 ज़ोन आहिनि, मुख़्तलिफ़ 11 टाइमिंग्स आहिनि।
हाणे ही चए थो त जेको यूरल माउंटेन आहे जेको साइबेरिया या 70% आहे उहो सेफ आहे बिकॉज ऑफ हिते यूरल माउंटेन जे असल जेको रूस जे लाइ प्रॉब्लम आहे उहो आहे पंहिंजो छा इहो जेको वेस्टर्न यूरोप जिते जेको आहे सो फ्लैट ज़मीन आहे ऐं 2 दफ़ा उते हमला थी चुका आहिनि हिकिड़ो नेपोलियन कयो ऐं ॿियो वरी हिटलर कयो ऐं उहो इन करे कयो त फ्लैट ज़मीन हुई ऐं आराम सां मॉस्को ताईं पुॼी विया पर हुनखे फ़ाइदो रूस खे हमेशह हुनखे वेदर जो थियो जंहिंजे करे हिटलर बि कामयाबु थी कोन सघियो ऐं न नेपोलियन थी सघियो हाणे जेको आहे सो हू चए थो त यूक्रेन में जेको आहे सो जेको हिननि कयो आहे त हिन जी जेका सभु खां पहिरीं यूक्रेन ऐं पोइ जेको बेलारूस यूक्रेन इहे जेके उहे मुल्क आहिनि जितां हू सदाईं हमला थिया आहिनि पंहिंजो रूस खे त हाणे हिननि जेको क्रीमिया जेको आहे सो हिते कब्ज़ो कयो 2014 में ऐं उन में कब्ज़ो इन करे कयो जो हुनखे हो त जेको आहे सो मुंहिंजो सी रूट नेटो वारा रोके सघनि था इन करे हुननि जेको आहे सो हिमत करे ब्लैक सी हुनजो रुकिजी वञे हा इन करे हिननि जेको यूक्रेन ते क्रीमिया ते कब्ज़ो कयो ऐं इन कब्ज़े खे यूरोप वर्ड्स जे हद ताईं त सपोर्ट कई पर हुनखे जेको आहे सो ॿिए लफ़्ज़नि में सपोर्ट कोन कई इन करे जो अॻिते आउं ॿुधाईंदुसि त छो हाणे जेको सो रूस खे जेको मथे जेको आहे उहो जेको आहे सो आर्टिक्स ओशन आहे इन करे को आर्टिक ओशन जे करे हुनखे को ख़तरो कोन्हे ॿिए पासे जेको आहे सो हुनखे जेको आहे सो मंगोलिया या जेके रिपब्लिक्स जेके आज़ादु थी वियूं आहिनि जेके पार्ट हुई रशिया उन्हनि मां बि को एतिरो वॾो ख़तरो कोन्हे बिकॉज़ उहे लैंड लॉक आहिनि ऐं रशिया ते डिपेंडेंट आहिनि रशिया खे जेको आहे सो जेको हिकिड़ो बॉर्डर जेको साइबेरिया जो चीन सां मिले थो ॿियो मंगोलिया आहे उहो मंगोलिया मां बि हुनखे ख़तरो कोन्हे बाक़ी जेको आहे सो हुनखे जेको आहे पंहिंजो थोरो घणो इहो आहे त चाइना सां हुनजा तालुकात सुठा आहिनि त जेको साइबेरिया जो ख़ाली पियो आहे त हुन मां चाइनीज़ बि उते अची सेटल थियनि पिया जेको अॻिते हली करे को झगड़ो थिए फसाद थिए बाक़ी जेको आहे सो जेको समुंड वारो पासो हिन पासे ईस्टर्न साइड ते उते मुख़्तलिफ़ ॿेटनि ते किथे जापान सां या किथे ॿियनि अमेरिका सां हुनजी अणबण रही आहे पर एतिरो ख़तरो कोन्हे पर हुनखे जेको वधि में वधि ख़तरो यूरोप सां आहे हाणे यूरोप जे बारे में हू इहो चए थो त यूरोप बि फाथो पियो आहे हिन वटि इन करे जो सॼी एनर्जी यूरोप खे रूस थो ॾिए त ॻाल्हियुनि जे हद ताईं त हू चवनि था त बाबा यूक्रेन में ग़लति थियो आहे ऐं नेटो हमिलो कंदो ही कंदो पर सॼी यूरोप खे जेको जेका सप्लाई आहे उहो रूस थो करे एनर्जी इन करे हू ख़ामोश आहिनि ऐं रूस खे एतिरो ख़तरो कोन्हे न स्कैंडिनेविया कंट्रीज़ खां ख़तरो आहे न यूरोप खां एतिरो ख़तरो वर्ल्ड जे हद ताईं ख़तरो आहे बाक़ी ॿियो हद ताईं ख़तरो कोन्हे पोइ हाणे अचूं था पाण चाइना ते चाइना जो हुन मैप ॾेखारियो आहे चाइना खे इलाही कर्सिस बि आहिनि इलाही फ़ाइदा बि आहिनि हाणे मिसाल जे तौर ते जॾहिं माउज़ेतंग 49 में हिते हुकूमत ठाही त हुन ऐलान कयो त जेको आहे सो हीअ असां चाइना कयो आहे ऐं तिब्बत बि असांजो आहे तिब्बत हुन वक़्त खे हिननि कब्ज़ो कोन कयो हो ज़िंगज़ियांग बि असांजो आहे मंचूरिया बि असांजो आहे मंचूरिया हुन ज़माने में रूस वटि हो सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ वरी ॾेई छॾियो हिननि खे हुननि चयो त हिस्टोरिकली ऐं लोअर मंगोलिया हिननि ते जेको आहे सो चीन अॻिते हली करे कब्ज़ो कयो जंहिंजे करे चीन खे इहो फ़ाइदो तिब्बत जे करे थियो त चीन जी जेके रिवर्स आहिनि मिंग रिवर ॿियो आहे येलो रिवर ॿियो आहे टी जेका रिवर आहे उहो टई रिवर्स हितां निकिरनि थियूं ऐं असांजी जेका आहे सो इंडस बि तिब्बत मां अचे थी त इन जे करे चाइना जो जेको वाटर जो जेको मसइलो आहे यंगची टे रिवर्स आहिनि यंगची मिंग ऐं जेको येलो इहे सेफ थी वियूं आहिनि तिब्बत जे करे ऐं हिंदुस्तान सां खां पोइ थो ॻाल्हायां मंगोलिया सां हुनखे ख़तरो एतिरो कोन्हे छा आहे जो डेज़र्ट आहे ऐं लोअर मंगोलिया ते हिननि जो कब्ज़ो आहे न त मंगोल सदाईं हिननि ते हुकमरानी जी कोशिशि बि कई आहे हमला बि कई आहे ॿियो हुनखे नॉर्थ कोरिया मां ख़तरो कोन्हे जेको बॉर्डर्स आहिनि ॿियो जेको वियतनाम मां थोरो घणो ख़तरो आहे पर एतिरो कोन्हे हुनजी इकोनॉमी एतिरी कोन्हे लाओस थाईलैंड बर्मा इन्हनि सां हुनखे को ख़तरो कोन्हे हा साउथ चाइना सीज़ में चाइना खे इलाही इशूज़ आहिनि ऐं उन इशू जे करे ई उहो ग्वादर पोर्ट ताईं पुॻो आहे
हिते जापान सां बि हुन सां जहिड़ो पियो हले, ऐं साउथ कोरिया सां बि हले पियो, ताइवान सां हले पियो, फिलीपींस सां हले पियो, इंडोनेशिया मलेशिया सां त हले। स्टेट ऑफ मलाइका उहो इलाइक़ो आहे जितां खे क्रॉस करे सॼी दुनिया सां तिजारत करणी आहे। उन खां बचण जे लाइ उन ग्वादर में जेको आहे सो जेके लैंड जेको पाक चाइना कॉरिडोर थियो आहे, जंहिंमें ग्वादर जे करे उनखे अॻिते हली फ़ाइदो थींदो ऐं अगरि इम्प्लीमेंट थिए थो त चाइना जो जेको हिंदुस्तान सां वॾो झगड़ो पियो हले। मिसाल जे तौर ते अक्सी चीन ते हुन कब्ज़ो कयो हो 62 में, ऐं उन खां पोइ हिंदुस्तान जो जेको बॉर्डर आहे, हालांकि हिमालयज़ आहे, हिमालयज़ हिकिड़े तरह सां प्रोटेक्शन हूंदो आहे, पर इंडिया जो इलाही स्टेट्स आहिनि जिते हिन जो पाण में झगड़ो पियो हले। त इन करे चाइना लद्दाख वारे मामले ते लद्दाख त चाइना जे कब्ज़े में आहे। लद्दाख जो जेको उहो इलाइक़ो अक्सी चीन चाइना, अक्सी चाइना हुननि जे कंट्रोल में आहे। चाइना 62 में कब्ज़ो कयो हो, त उहो एतिरो पोइ अॻिते ॿुधाईंदो जॾहिं इंडिया पाकिस्तान ते ईंदो। त चाइना खे जेको आहे सो तिब्बत जे करे इलाही फ़ाइदो थी वियो आहे, ऐं जेको आहे सो ज़िंगजियांग जेको प्रोविंस आहे, जेको मुस्लिम मेजॉरिटी वारो आहे, उहो बि हिन वटि आहे, ऐं उहो हिकिड़ो बफर स्टेट थी वियो आहे ॿियनि मुल्कनि जे लाइ। हाणे चाइना जेको सो रोड एंड बेल्ट जेको आहे उहो चाहे थो त हितां पास करे सेंट्रल एशिया खे क्रॉस करे यूरोप ताईं वञा। ॾिसूं छा थो थिए। अच्छा, उन खां पोइ हीअ अचे थो USA ते। हाणे USA ते जेको आहे सो उहो चए थो त USA उहो मुल्क आहे जंहिंखे कुदरत ॾाढी सपोर्ट कई आहे। छा जो हिकिड़े पासे पैसिफिक ओशन आहे, ॿिए पासे जेको एटलांटिक ओशन आहे, ऐं जेको आहे सो तव्हां ॾिसो त मैक्सिको जेको हेठि आहे हुन सां, उन मैक्सिको में बॉर्डर्स एरिया उहो सॼो डेज़र्ट एरिया आहे ऐं पहाड़ी इलाइक़ा आहिनि, उन्हनि मां उनखे ख़तरो कोन्हे को हमले जो। एटलांटिक ऐं उहो पैसिफिक सां कोन्हे। कैनेडा जो जेको आहे मथे आहे, कैनेडा जो जेको सो सॼो बॉर्डर इलाइक़ो इहे पहाड़ी इलाइक़ो आहे, ऐं जेको आहे सो अहिड़ो इलाइक़ो आहे जितां ख़तरो कोन्हे। त आइडियली जेको आहे सो अमेरिका खे शुरू ॾींहं खां वठी करे इहो फ़ाइदो रहियो आहे, ऐं इहे हितां ईस्टर्न कोस्ट ते हिन जी तमामु सुठी एग्रीकल्चर हिन खे मिली वई। वेस्टर्न कोस्ट ते बि हुनखे इलाही जेके सो पहाड़ी इलाइक़नि जे करे इलाही फ़ाइदो थी वियो, ऐं हुन तरक़ी कई, ऐं हुनखे कॾहिं ख़तरो कोन रहियो। हुननि जे कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ी जॻह ॻाल्हि आहे जेका हिन किताब लिखे थी, त हुननि इहो लिखियो आहे त हर माण्हू गन वठी सघे थो, हथियार वठी सघे थो। त अमेरिका में अगरि कॾहिं बि को बि जेको आहे सो हमलो करे थो ॿारियूं, त हुते जो माण्हू वटि लखनि जी तादाद में हथियार आहिनि, उहो मुक़ाबिलो बि करे सघनि था, पर कॾहिं बि हीअं थियो कोन्हे। त अमेरिका खे जेको आहे सो जोग्राफी, एग्रीकल्चर ऐं ॿी चीज़ूं जेके पोइ जॾहिं ही यूरोपियंस आया त उनखे फ़ाइदो थियो, जंहिंजे करे जेको आहे सो हू जेको आहे सो जीअं रूस खे ख़तरो रहियो आहे, चीन खे रहियो आहे, अहिड़े नमूने अमेरिका खे कॾहिं कोन रहियो आहे, जंहिंजे करे हुन तरक़ी कई आहे। यूरोप ते हाणे पाण अचूं था। यूरोप में हू चए थो त यूरोप जो जेको आहे सो ख़ासि तौर ते जेको आहे सो मथियो हिसो आहे उहो तरक़ी में रहियो आहे। जीअं फ्रांस आहे, जर्मनी आहे, बेल्जियम, नीदरलैंड, पोलैंड ऐं यूक्रेन, बेलारूस, हितां सदाईं सुठी फसलूं ठहियूं आहिनि, हिते सदाईं वेदर बि सुठो रहियो आहे, ज़रात बि सुठी रही आहे। पर हेठियों जेको यूरोप जो जेको हिसो आहे, जंहिंमें बल्कान्स अचे थो, ईस्ट यूरोप अचे थो, या स्पेन अचे थो, स्पेन जो हू चए थो त स्पेन खे जेको आहे सो यूरोप जो ईस्टर्न पार्ट जी ॻाल्हि कयो था तव्हां? हा, यूरोप जा ॿ पार्ट्स आहिनि। हिकिड़ो आहे मथियो वारो पार्ट, जंहिंमें फ्रांस अचे थो, जर्मनी अचे थो, बेल्जियम अचे थो, पोलैंड अचे थो, यूक्रेन अचे थो। हिते तमामु सुठा फसल थींदा आहिनि, वेदर बि सुठा आहिनि ऐं ख़ुशहाल रहिया आहिनि सदाईं। जॾहिं त जेको साउथ जेको यूरोप आहे, जंहिंमें स्पेन बि अचे थो, पोर्चुगीज़ अचे थो, ग्रीक्स अचे थो, टर्की जो कुझु हिसो अचे थो, बल्कान्स अचनि था, जंहिंमें बल्गेरिया, मैकेडोनिया, अल्बेनिया, रोमानिया, हंगरी, सोल्वेक, ऑस्ट्रेलिया, हिते जेके सो एतिरा सुठा फसल कोन थिया आहिनि। हिते वेदर बि सुठी कान रही आहे। हिते उहो जेका फ़ाइदा जेके मथे वारनि खे थिया आहिनि उहे हेठि थिया आहिनि। पर यूरोप सॼो रशिया वटि फाथो पियो आहे एनर्जी जे हिसाब सां, ऐं एनर्जी सप्लाई सॼी जेको आहे सो यूरोप खे तव्हां ॾिसो त रशिया करे थो। न त हाणे यूनाइटेड नेशन ही ह्यूमन राइट्स पर हू कब्ज़ो करे वेठो आहे, हुनखे TV रेडियो ते या सोशल मीडिया ते ॻाल्हाइनि था, अख़बारनि में।
पर हू नेटो जेको आहे हमलो नथी करे सघे ऐं इन करे रशिया खे इन चीज़ुनि जे करे सिराई आहे यूरोप में, पर यूरोप खे इहे जेके फ़ाइदा वधीक रहिया आहिनि तारीख़ में। हाणे पाण अचूं था अफ्रीका ते। अफ्रीका में हिन इहो चयो आहे त अफ्रीका में जेके मथे वारो नॉर्दर्न अफ्रीका आहे जंहिंमें इजिप्ट आहे, लीबिया, अल्जेरिया, मोरक्को, इहे सभु जेके आहिनि सो सुठा जेके सो ऐं ट्यूनीशिया ज़रात जे हिसाब सां बि ऐं इजिप्ट ऐं सूडान, इथोपिया, ही जेके बि आहिनि साउथ सूडान, हिते जेको आहे सो नील जेको दरिया आहे, नाइल नदी जे करे इलाही फ़ाइदो थियो आहे। सारा जेको सब सारा जेके उन खां पोइ जेको 75% ऑफ जेको अफ्रीका आहे उन खे नो डाउट जेको आहे सो कोंगो रिवर आहे या नाइजर रिवर आहे या ॿी चीज़ूं आहिनि, पर उते जेके रिवर्स बि नेविगेशन करे कोन थी। जॾहिं त अमेरिका में रिवर मिसिसिपी आहे, उहो नेविगेशन जे लाइ बहितर आहे, ज़रात जे लाइ बहितर आहे। हिते जेको आहे सो उहा चीज़ कान्हे सवाइ नील नदी जे, नील रिवर जे करे। हेठि जेके सो हिकिड़ो त कॉलोनियलिज़म जे करे अफ्रीका खे नुक़सानु थियो, स्लेवरी ट्रेड जे करे नुक़सानु थियो, ऐं ॿियो जेको जोग्राफी आहे, ऐं ॿियो त उते जेको बीमारियूं इलाही थियूं जेके अफ्रीका जे हेठे इलाइक़नि में, दैट इज़ सब सहारा अफ्रीका। उन में मिसाल जे तौर ते जेको मलेरिया, उन खां पोइ जेको येलो फीवर, ऐं उन खां पोइ एड्स, जंहिंजे करे हिननि खे इलाही तरक़ी में रंडकूं अञा ताईं आहिनि। ऐं हिननि वटि मिनरल तमामु बेस्ट आहे, पर उहो जेको आहे सो हिन जा जेके साहिली इलाइक़ा आहिनि हिते सुठी जेके सो पोर्ट्स नथा ठही सघनि सवाइ साउथ अफ्रीका में, केप टाउन में। बाक़ी जेको आहे सो जेको तव्हांजो इजिप्ट सां गॾु जेको तव्हांजो स्विस कैनाल आहे, या जेको आहे सो तव्हांजो छा चवनि था ट्रेड जेको आहे सो 8% पास थिए थो, ऐं ऑयल जेको आहे सो 2.5% थिए थो। त स्विस कैनाल ऐं नील नदी जे करे इजिप्ट खे वधि फ़ाइदो थियो आहे। हाणे पाण ईंदासीं पंहिंजो हिन ते छा चवंदा आहिनि मिडल ईस्ट ते। मिडल ईस्ट जेको आहे सो हीउ चए थो त ब्लैक सी खां स्टार्ट थिए थो ऐं वञी करे अरेबियन सी ते ख़तमु थो थिए, कैस्पियन सी सां शुरू थिए थो, रेड सी ते ख़तमु थो थिए ऐं मेडिटेरियन ते ख़तमु थो थिए। हिन में इहे सभु इलाइक़ा अचनि था जंहिंमें मुख़्तलिफ़ तहज़ीबूं आहिनि। ख़ासि तौर ते तव्हांखे मूं पहिरीं बि चयो हो त जेको क्रीसेंट जेको इजिप्ट खां शुरू थिए थो ऐं पोइ अचे थो तव्हांजो सीरिया, फ़लस्तीन, ईरान, इहे पंहिंजो इराक जा जेके इलाइक़ा आहिनि, मेसोपोटेमिया, ट्रिगर्स रिवर आहे, यूफ्रेटिस रिवर आहे, दजला ऐं फरात जेके चवंदा आहिनि, या नील। त दुनिया जी तहज़ीबूं जेके कल्चर सिविलाइज़ेशन हितां ई शुरू थियूं हुयूं, जंहिंजे करे माण्हुनि इंसाननि सिविलाइज़ेशन सिखियो बि ऐं ट्रांसफर बि थियो। त इहे जेके सो मिडल ईस्ट खे फ़ाइदा आहिनि, पर मिडल ईस्ट में जेके झगड़ा जेके शुरू थी विया आहिनि, ईरान वर्सिस सऊदी अरेबिया, टर्की, या ॿिया जेके इशूज़ आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि सां, उहो पंहिंजी जाइ ते आहिनि, पर जेको आहे सो मिडल ईस्ट में टेंशन सदाईं रही आहे। ऐं इंपीरियलिज़म जे करे मिडल ईस्ट खे डिवाइड कयो वियो, ऐं अञा ताईं फ़लस्तीन ऐं जेको आहे सो इसराइल जो झगड़ो हले पियो, ऐं अॼुकल्ह बि हले पियो, तव्हां ॾिसो पिया। त हीअ चए थो त जोग्राफी फेवर बि कई आहे ऐं नॉन फेवर बि कई आहे। हालांकि सॼी जेका आहे सा तरक़ी जेका थी आहे वो दुनिया खे, इंसाननि खे इन्ही खिते मां थी आहे अॼुखां 13,000 साल पहिरीं। इंडिया पाकिस्तान ते था अचूं त इंडिया पाकिस्तान में उहो चए थो त जेको तक़सीम हिंद थी, उहो उन में इलाही 17% जेको आहे सो शेयर जेको आहे सो फाइनेंशियल इकोनॉमिकल इहो पाकिस्तान खे मिलियो, बाक़ी इंडिया वटि वियो। बॉर्डर्स डिस्प्यूट्स रहिया, हिंदू पाकिस्तान ऐं बांग्ला उन ज़माने में ईस्ट पाकिस्तान इलाही परे हुआ, ऐं पहिरीं ॾींहं खां झगड़ा शुरू थी विया। कश्मीर मुदो हो जेको 47 खां ई झगड़ो शुरू थी वियो, ऐं इंडिया पाकिस्तान जी जंग बि 4 थी चुकियूं आहिनि, ऐं इन हिसाब सां इशूज़ आहिनि। ऐं पाकिस्तान जो अफ़गान बॉर्डर जेको आहे उहो बि जेके उते बि डिस्प्यूटेड आहिनि या कॉन्फ्लिक्ट आहिनि उहो जोग्राफी जे करे ई आहिनि। जोग्राफी जे करे डोरंट लाइन आहे, उहो अंग्रेज़ जे वक़्त जी हुई जेका अफ़गानिस्तान शुरू खां एक्सेप्ट नथो करे,
ऐं जेको असांजो जेको लेंथ आहे उहो बि तरी कान्हे ऐं ब्रेथ असांजी इलाही घटि आहे। त जे करे हाणे इन करे इंडिया ऐं अफगानिस्तान सदाईं कोशिशि कंदा आहिनि त पाण में ॿई जेके सो पाकिस्तान सां अंडरस्टैंडिंग कोन रहंदा आहिनि, इन करे दोस्तियूं आहिनि। ऐं स्ट्रेटेजिक डेप वारी पॉलिसी बि असांजी एतिरी कामयाबु कान वई आहे। इंडस रिवर ते सॼो इशू आहे जेको असांजो चाइना खां थी वरी मकबूज़ा कश्मीर खां थी वरी पाकिस्तान में ईंदो आहे ऐं उते हिंदुस्तान डैम्स पियो ठाहे किताब जे हिसाब सां। ऐं पाकिस्तान जी जेका वेदर बि सही कान्हे ऐं जंहिंजे करे फ्यूचर में अञा इश्यूज़ थींदा। बलूचिस्तान जो बि इश्यूज़ हू चए थो आहे ऐं हिंदुस्तान में हू चए थो त हिंदुस्तान जा जेके बॉर्डर्स चाइना सां मिलनि था ऐं उन्हनि जो बिल्कुलु मुख़्तलिफ़ इश्यूज़ ते जेको आहे सो तिब्बत ऐं अरुणाचल प्रदेश ऐं ॿियनि हंधनि ते उन्हनि जो कश्मीर में बाक़ाइदा हींअर वेझर में बि जंग ठही हुई ऐं पहिरीं बि थींदी रही आहे। पर इंडिया खे जेको आहे सो इहो फ़ाइदो आहे त हुनजो जेको आहे सो इंडियन ओशन ते ग्रिप आहे ऐं पैसिफिक ते बि हू जेको आहे सो कोशिशि पियो करे ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके इतिहाद थिया आहिनि जंहिंमें हिंदुस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जापान ऐं साउथ कोरिया इहे पाण में गॾु आहिनि, ताइवान। ऐं साॻिए वक़्त में जेको आहे सो हिंदुस्तान खे चाइना बि घेराव कयो आहे थ्रू ग्वादर पोर्ट, श्रीलंका, बर्मा, बांग्लादेश ऐं डेगो गार्सिया। त ही डेगो गार्सिया न इहे जेको चाइना बि हिननि खे घेराव कयो आहे त अॻिते ही ॿई इकोनॉमीज़ आहिनि ऐं अॻिते छा थो थिए पर जोग्राफी फेवर्स बि करे पई ऐं डिसफेवर बि करे पई। डॉक्टर पोइ साहब, ही प्रिजनर्स ऑफ जोग्राफी टिम मार्शल जे हिन किताब में जेके 10 नक्शा ॾिना विया आहिनि, 10 नक्शनि खे जेको हुन एक्सप्लेन कयो आहे, तव्हां हुनखे डिटेल में सम्झाइण जी कोशिशि कई आहे। ऐं उनमें जेकॾहिं ही कॉन्फ्लिक्ट डिस्प्यूटेड जेके आहिनि मुख़्तलिफ़ जोग्राफी जा, जेकॾहिं उहो रिज़ॉल्व थियनि था त अव्हां सम्झो था त वर्ल्ड जे अंदरि पीस थी सघे थो ऐं उहे जोग्राफिकल जेके डिस्प्यूटेड आहिनि उन्हनि जे हल थियण जे लाइ अव्हां किथे कोशिशूं नज़र अचनि थियूं या अव्हां सम्झो था जोग्राफी जे करे अञा वधीक कॉन्फ्लिक्ट अञा वधीक तेज़ थींदो? ॾिसो ही जोग्राफी त इंसान जी बस जी ॻाल्हि कान्हे, इहो मिली वई आहे। हिन में ई रूस खे बि हलणो आहे, रशिया अमेरिका खे बि हलणो आहे, असांखे बि हलणो आहे, इंडिया खे बि हलणो आहे। ऐं कॉन्फ्लिक्ट ॾिसो हाणे आऊं बाक़ी 2 मुल्क आहिनि कोरिया, जापान, लैटिन अमेरिका, आर्टिका। पोइ आऊं तव्हांजे सवाल जो जवाबु ॾींदुसि, ठीकु आहे न। जी जी हाणे आऊं इहो कोरिया ऐं जापान जेको आहे सो सदियनि सां कठा बि आहिनि ऐं जापान जेको आइसोलेटेड रहियो आहे हिन ते अटैक करण जी घणी कोशिशि कई पर अञा बि नाकाम थिया आहिनि, सवाइ एटम बम हिननि कयो आहे। ऐं जापान विढ़ियो बि आहे, रूस खे बि शिकस्त ॾिनी आहे, कोरिया ते बि कब्ज़ो कयो आहे, चीन ते बि कयो आहे ऐं ॿिया जेके ईस्ट फार ईस्ट जा जेके मुल्क आहिनि वेंदे बर्मा ते कब्ज़ो कई आहे। त हिते जेको आहे सो ख़ुशहाल मुल्क बि आहे ऐं सिविलाइज़ेशन बि सही आहे। कोरिया बि हिकिड़ो ख़ुशहाल मुल्क आहे, हुन में बि ज़रात बि सुठी आहे ऐं ही आपस में हिननि जो जेको आहे सो साउथ कोरिया ऐं नॉर्थ कोरिया जी आहे। नॉर्थ कोरिया खे चाइना जी सपोर्ट आहे, साउथ खे पंहिंजो जापान ऐं अमेरिका जी सपोर्ट आहे। फाइनेंशियली ॾाढी मज़बूत इहे जेके सो इकोनॉमीज़ आहिनि ऐं टेंशन बि आहिनि नॉर्थ कोरिया जे करे, जंहिंजे करे जेको आहे सो इहो कॉन्फ्लिक्ट चाइना बि नथो चाहे ख़तमु थिए, अमेरिका बि नथो चाहे त अमेरिका हितां निकिरी वञे। ट्रम्प जे लाइ माण्हू चवंदा त निकिरी वेंदो पर माना अञा ताईं कॉन्फ्लिक्ट्स हिननि जा आहिनि। लैटिन अमेरिका ते हू चए थो त लैटिन अमेरिका में जेको आहे सो ब्राज़ील सभ खां वॾो मुल्क आहे, पर लैटिन अमेरिका में जेको आहे सो ज़रात बि एतिरी तरक़ी करे कोन सघी सवाइ हिननि जा बिकॉज़ के हिते हू जेको छा चवंदा आहिनि ज़रात एतिरी कामयाबु कोन थी सघी ऐं हिते जेको आहे सो अमेरिकन इंपीरियलिज़म जो इफेक्ट बि हली रहियो आहे कि वधण बि कोन ॾिनी आहे। हिन मिनरल्स ते हुन कब्ज़ो कयो आहे ऐं मोनलो डॉक्ट्रिन जेको 1812 में प्रेसिडेंट मोनले अमेरिका खे चयो त हीअ जेको वेस्टर्न हेमिस्फीयर में सिर्फ़ु असीं रहंदासीं ऐं हुननि कोशिशि बि कई। वो क्यूबा में तव्हांखे ख़बर आहे त जेको बहरान थियो हुनमें बि अमेरिका खे ऐं कैनेडी खे फ़ाइदो थियो। त ही जेके बि लैटिन अमेरिका जा कंट्रीज़ आहिनि इहे पोइते आहिनि फाइनेंशियली, कंहिं हद ताईं करे कामयाबु थिया आहिनि चिली या ब्राज़ील या पंहिंजो अर्जेंटीना,
पर उते बि जेको आहे सो साइकिल रहंदो आहे, केॾी महिल राइट विंग्स पार्टी ईंदियूं आहिनि, केॾी महिल लेफ्ट विंग पार्टीज़ ईंदियूं आहिनि। जोग्राफी एतिरी फेवर कोन कई आहे, पर अॻिते हली करे हीअ पाण में हिननि इतिहाद बि ठाहियो आहे, जीअं यूरोपियन यूनियन आहे, अफ्रीका वारनि बि ईअं कयो आहे, पाण ॾिसूं छा थो थिए हले। आर्टिका जेको आहे सो इहो जेको आहे सो नॉर्दर्न हेमिस्फीयर में समुंड आहे, ऐं हिन में रिच मिनरल्स बि आहिनि। रूस जो इन्फ्लुएंस हिन जोग्राफी लिहाज़ सां, अमेरिका जो ग्रीनलैंड, कैनेडा, ग्रीनलैंड इज़ डेनमार्क, स्वीडन, फिनलैंड ऐं नॉर्वे, इहे हिन जा जेके सो बाउंड्रीज़ मिलनि थियूं। ऐं हिते फ्यूचर में सॼी उमिरि जॾहिं खां धरती इहा ठही आहे, हिते बर्फ़ी रही आहे, हाणे रूस वारनि अहिड़ी जेको शिप्स ठाहियूं आहिनि त उहो हिन खे ब्रेक करे कनि। हिननि जी ख़्वाहिश आहे त अॻिते 10-20 सालनि में इहो समुंड सॼो थी वेंदो, ऐं हितां जेको सो एशिया ऐं यूरोप जी जेका आहे सो ट्रांसपोर्टेशन थींदी। ऐं हिते रूस जो चाहे थो त इहो आर्टिका खे रशियन जेको आहे सो समुंड जे नाले सां कयो वञे। ऐं हिते मिनरल्स बि इलाही आहिनि, ऐं हिते लॉज़ आहिनि जेके हर को जेको चए थो त मथे एतिरो असर हुजे, असांजो हुजे मिनरल जी जॻह ॻोल्हा में 300 नॉटिकल माइल्स या 350 नॉटिकल माइल्स। हिन में जापान बि आयो आहे, चीन बि आयो आहे, ऐं इन में जेको आहे सो अॻिते हली करे ॾाढी जेको आहे सो वठ वठा थियणी आहिनि हिन मुल्कनि में। ऐं छा आहे जो हिते ऑयल, मिनरल्स ऐं हर चीज़ आहे। ऐं रूस जेको आहे सो हिते इलाही वॾो इन्फ्लुएंस थो रखे, अलॉन्ग विथ अमेरिका खे इलाही घटि दिलचस्पी आहे रही आहे, हाणे वरी वठणु शुरू कई आहे, पर अॻिते छा थो थिए उहो ख़बर कान्हे। हाणे तव्हां जेको सवाल कयो त हीअ कॉन्फ्लिक्ट जो छा थींदो, हीअ जेका किताब मूं जॾहिं पढ़ी सॼी, मूंखे ईअं लॻो जेके हिन आर्ग्यूमेंट्स कया आहिनि त अञा ताईं जेको आहे सो हिन वर्ल्ड में अमेरिका जी कम से कम 15-20-25 साल ताईं हेजमनी रहंदी, 30 साल ताईं। ऐं चीन खे ऐं रशिया उहो चीज़ कान रही आहे, ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि या इंडिया जेको आहे सो चीन खां पोइ चांसिस आहिनि अॻिते अचे। ब्राज़ील खे बि अचे पियो, कोशिशि पियो करे मथे अचण जे लाइ लैटिन अमेरिका जो, या साउथ अफ्रीका बि कोशिशि करे पियो, पर अञा उनखे टाइम खपे। पर जहिड़े नमूने अमेरिका सॼी दुनिया में इंटरफेयर पियो करे, चीन खे घेराव पियो करे, रूस खे नेटो जे हवाले सां घेराव पियो करे, ऐं इकोनॉमी जेका आहे सा रूस जी एतिरी स्ट्रॉन्ग कान्हे, ऐं चीन ग्रो पियो करे। ही चाहिनि, हिन किताब जे हिसाब सां ही चाहिनि था त अमेरिकन्स त ग्रेट डिप्रेशन जेको 1930 में आयो, इहो ग्रेट डिप्रेशन अगरि चाइना में अची वियो त चाइना 40-50 साल पोइ ते थींदो, ऐं उनमें उन सबबु ॾिना आहिनि त चाइना में जेको आहे सो वॾी उमिरि जा माण्हू वधीक पिया थियनि, ऐं जेको आहे सो नंढी उमिरि जा जेको वन चाइल्ड पॉलिसी जे करे बि उन्हनि खे वॾो नुक़सानु थियो आहे, इन्वेस्टमेंट बि घटिजनि पियूं, ऐं हर रोज़ु 500 मुज़ाहिरा था थियनि चाइना सॼे में मुख़्तलिफ़ इशूज़ जे हवाले सां, पोइ लेबर इशू हुजे या सिविक एम्यूनिटीज़ इशू हुजे। त इहे हिननि जो इहो जेको तासुर इहो लॻे थो, हालांकि हिन ईमानदारी सां किताब लिखी आहे, पर माना ईअं थो लॻे त अञा जेको आहे सो दुनिया में अमेरिका जी हेजमनी 20 साल ताईं रहंदी, उन खां पोइ चीन जा चांसिस आहिनि। पर अगरि चीन में हू कामयाबु था वञनि कि जहिड़े नमूने 1930 में अमेरिका में ग्रेट डिप्रेशन आयो त उनखे वॾो नुक़सानु थी सघे थो। त इहे मतिलबु आहे सॼी हिन डॉक्टर किताब में। साहब, लास्ट क्वेश्चन पाकिस्तान जे हवाले सां, पाकिस्तान जो जेको इंडिया ऐं पाकिस्तान जो अफ़गानिस्तान सां ड्यूरन लाइन वारो, इन जाग्राफी खे कीअं ॾिसो था पिया? उन में जेके कॉन्फ्लिक्ट रहिया आहिनि, ज़ाहिर आहे पोइ उनजो इकोनॉमिकल लॉस बि थियो आहे, हर हवाले सां उनजो लॉस थींदो रहियो आहे। पाकिस्तान, इंडिया ऐं अफ़गानिस्तान जी जाग्राफी ते थोरो असांखे किताब में छा कहिड़े क़िस्म जी मालूमात ॾिनी वई आहे? बिटवीन जेको असांजो जेको लंबो बॉर्डर आहे, जेको कश्मीर खां शुरू थिए थो, कराची ताईं अचे थो या ग्वादर ताईं, ऐं उहो 1700 या 2000 या 1500 ताईं आहे, जॾहिं त ही बॉर्डर असांजो 250, 300, 400 ताईं आहे। ऐं जेको आहे सो अगरि इंडिया असां ते हमिलो करे थो त असां बि उन ते करे सघूं था, बिकॉज़ असां वटि न्यूक्लियर वेपन आहे, हुननि वटि बि न्यूक्लियर वेपन आहे, डिटरेंस आहे।
इन करे हू पाकिस्तान खे कुझु बचा थिए थो। पर जेकॾहिं इंडिया या अफगानिस्तान हमलो करे थो त पोइ असां लाइ इशूज़ थियनि था। ऐं सदाईं ईअं थींदो रहियो आहे त अफगानिस्तान तव्हांजो बॉर्डर्स 47 खां वठी हेठि ताईं, हालांकि तालिबान बि पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ठाहियो पर उहो एक्सेप्ट करण लाइ तयारु कान्हनि। सो इहो ऐं ॿियो त कश्मीर इशू जे करे असां वटि जेका रिवर आहे इंडस ऐं ॿियूं जेके ट्रिब्यूटरीज़ आहिनि उहे हितां ई अचनि थियूं। त असांजी जेको जियापे जो बि इशू हिते आहे, जंहिंजे करे कॉन्फ्लिक्ट हमेशह रहंदो ऐं जेको आहे सो जंगूं पहिरीं 4 थी चुकियूं आहिनि, फ्यूचर में बि थी सघनि थियूं। त जोग्राफी जेको आहे सो असांजी एतिरी सुठी कान्हे। ऐं जहिड़े नमूने हिंदुस्तान जेको ठाहे पियो डैम्स ठाहे पियो इन किताब जे हिसाब सां, त उन जे करे असांजी जेके सो जेको पाणी जो मिक़दार बि घटिजी सघे थो ऐं ग्लोबल वार्मिंग जे करे। हाणे डॉक्टर साहब ही जेको किताब आहे जंहिंमें 10 मैप्स जी ॻाल्हि कई वई आहे, उनखे एक्सप्लेन कयो वियो आहे, त इन किताब में अवां सम्झो था त जेको जोग्राफी जे लिहाज़ सां अमेरिका जेको आहे उहो प्रोटेक्टेड आहे वधीक एटलांटिक ऐं ओशियन जे करे या पैसिफिक ओशियन जे करे। ॾिसो तव्हां नक्शो ॾेखारियो पिया न, हुन पासे पैसिफिक आहे, हुन पासे एटलांटिक आहे, ऐं मथे कैनेडा वारो जेको इलाइक़ो आहे उहो बि अगरि कॾहिं हुन जी जंग कान थी, अगरि जंग थिए बि सही त उहो अहिड़ो कोन्हे जो फ़ौज मूव करे सघे प्रॉपरली। ऐं हेठि जेको आहे पंहिंजो मैक्सिको, उते बि डेज़र्ट आहे। त इहे सभु उनखे इलाही फ़ाइदो अमेरिका खे पहिरीं ॾींहं खां थियो आहिनि, जंहिंजे करे हू उन गणती जो इशू कोन थियो आहे, सवाइ मैक्सिको खां ड्रग्स अचनि था या माण्हू अचनि था जेके छा चवंदा आहिनि रेफ्यूजीज़ ईंदा आहिनि अमेरिका में अची करे सेटल थियण जे लाइ, इमिग्रेंट्स जेके चवंदा आहिनि। बाक़ी अमेरिका खे नाज़रीन हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। डॉक्टर करीम ख्वाजा साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।